ठठो मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर जावेद मेमणो मूजिब ठठे सां तालुक़ रखंदड़ सियासी ऐं समाजी राणी अमजद पलीजो पारां सिविल कोर्ट ठठो में दाख़िल कयल पटिशन में यूसी जुंगशाही जे कारी मोरी ऐं याम वाह पुल जे केस जी ॿुधणी तारीख़ 29 नवंबर ते सिविल कोर्ट ठठो में थी गुज़री, जंहिंमें डीसी ठठो, एग्जीक्यूटिव इंजीनियर प्रोफेशनल हाईवे ठठो ऐं ॿियनि पारां पंहिंजा बयान जमा कराया। कोर्ट सगोरी पारां समूरनि रेस्पोंडेंट खे कारी मोरी पुल ऐं याम पुल ते तुर्त कमु करणु ऐं हर हफ़्ते प्रोग्रेसिव रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत कंदे ईंदड़ ॿुधणी 6 डिसंबर ते मुक़ररु करे छॾी। राणी अमजद पलीजो जे बार सां तालुक़ रखंदड़ वकीलनि कादिर जरवार, फरहान शम्स मेमुण ऐं मुनवर भुट्टो पारां केस में मदद करण ते संदन थोरा मञंदे चयो त आउं उन्हनि मुइज़िज़ वकीलनि बिरादरी जी थोराई ते आहियां जिन जुंगशाही जी अवाम जे हिन अहम मसइले खे पंहिंजो सम्झो।